सही सही, अल्लाह खैर करे मरियम पंहिंजे कमरे में ना आहे। मां तालो हणी ॿाहिरि निकिती हुयसि कमरे खे, हाणे वयसि त तालो ई खुलियल हुयो। महरुनिसा हो कीअं थो थी सघे? दरवाज़े जी चाबी तो थी। सही था पाणी जलाल खां पुछो किथे हुन अहिड़ो को ग़लति क़दम त न खयो आहे। हलिया जलाल 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 छा ॻाल्हि आहे बाबा साईं, सभु ख़ैर त आहे? मरियम किथे आहे बाबा? इहो तव्हां मूंखां छो था पुछो? मरियम त पंहिंजे कमरे में हूंदी। बाबा वो पंहिंजे कमरे में ना है, तॾहिं त तव्हां खां पुछो पिया। छा मरियम पंहिंजे कमरे में ना आहे? सच सच ॿुधाए जलाल, त तो छा कयो आहे? मां कुछ भी ना कयो बाबा साईं, मूंखे त का ख़बर भी ना है। न जलाल, तू कूड़ थो ॻाल्हाए, तू ज़रूर कुछ न कुछ। अम्मा तव्हां यकीन कयो, मां कुछ भी ना कयो ऐं मूंखे का भी ख़बर कोन्हे। जलाल सही थो चवे, सॼी रात ही त पंहिंजे कमरे में हुयो। बाबा साईं तव्हां परेशान न थियो, मां ॾिसां थो। तव्हां परेशान न थियो, अल्लाह साईं ख़ैर कंदो, मरियम इते ई हूंदी। सोभी जी साईं। मरियम जो दरवाज़ो तो लॉक हुयो, वो कीअं खुलियो? मूंखे त ख़बर ना आहे साईं, चाबी त जीजी साइण वटि हूंदी आहे या त वरी साहिबा वटि, छो त हू नंढी साइण वटि मानी खणी वेंदी आहे न। साहिबा किथे आहे? साहिबा त मां सुबुह खां ई घर में नाहे ॾिठी, तंहिं करे साहिबा जे हिसे जो कम भी मूं कयो आहे।
यूनिस जे ज़माने में बि हुन जे दिमाग़ में बग़ावत हलंदी रहंदी। मरियम हिननि हालातनि में घर न छॾे आ त पोइ छा करे आ? अलमास, तव्हां त सदाई घर छॾींदड़ औरतुनि जो साथ ॾिनो आहे ऐं मरियम त तव्हांजी दोस्त आहे। तव्हांजी वकालत जो ऐं सोशलिज़म जो कुझु त फ़ाइदो मिलणु खपे हुनखे। मुजीब, मां पाण वटि मरियम खे रहण थी चाहियां, अगरि तव्हांजी इजाज़त हुजे त। न न, मूंखे कोई इतराज़ न आहे। मूंखे साफ़ साफ़ ॿुधायो त सरमत किथे आ? जलाल पुट, मूं तोखे अॻु में बि ॿुधायो हुयो त सरमत केतिरनि ॾींहंनि खां वठी गुम आहे। मुंहिंजी का बि ख़बर नथी पवे त किथे आहे। बकवास थी करी तूं। मुंहिंजो ख़्यालु आहे त सरमत हिते ज़रूरु आयो हूंदो। मुंहिंजी ॻाल्हि ते तूं एतबार छो नथो करी? नाहे आयो त पोइ मुंहिंजी भेण मरियम खे तो लिकायो आहे? मरियम? मरियम खे मूं लिकायो आहे? ख़ुदा ख़ुदा कर अबा। न न, असांखे मरियम जी का बि ख़बर कान्हे। मूंखे कहिड़ी ख़बर मरियम किथे आहे? पोइ हाणे ॿुधाए, जे अगरि पंहिंजी धीउ जी ज़िंदगी प्यारी अथई त ॿुधाए। कंहिंजे सिर जो कसम आहे, जेको कसम चवी मां खणा, असांखे का ख़बर कान्हे। जलाल, मां हथ थी वधाई, ख़ुदा जो वास्तो अथई, अल्लाह रसूल जो वास्तो अथई, असांखे छॾे ॾे, न कर तंग असांखे। अञा त मां सिर्फ़ु धमकी ॾिनी आहे। जेकॾहिं अञा बि तो लिकायो या सच न ॿुधाई त मां गोली हलाए बि सघां थो। जलाल, कहिड़ो ॾोह कयो आहे असां? कुझु ख़ुदा जे कहर खां ॾिज, छो तो असां ग़रीबनि सां ईअं तूं करी? हेॾो ई आहियूं। ठीकु आहे, हींअर त मां वञा थो, पर जेकॾहिं जल्दी तो मूंखे न ॿुधायो न, मां तुंहिंजी हिन धीउ खे खणाए बि सघां थो। ऐं हा, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, मरियम जे ग़ाइब थियण जो कंहिंसां बि ज़िक्र न कजांइ, न त सुठो कोन थींदो। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।